Assalamu alaikum class. This is Altaf Ahmed Kolachi and I welcome to all of you in Names Virtual Academy. Today we are again on the same topic, error detection, and we'll have to move on other rules and regulations of sentence structure that can be given you to check you out that how much you have the grip on sentence structure. अच्छा हाणे अॼु एरर डिटेक्शन में असां अॻिते हलूं था पिया ऐं अॻिते मज़ीद रूल पढ़ंदासीं एरर डिटेक्शन जा जेके सेंटेंस स्ट्रक्चर जा दरअसल रूल आहिनि, लेकिन उन्हनि सेंटेंस स्ट्रक्चर खे ग़लति करे बिगाड़े उहे तव्हांखे एरर करे ॾींदा ऐं तव्हांखे उहा डिटेक्ट करणी पवंदी। हाणे अॼु जो जेको पहिरियों रूल आहे उहो आहे द डेफिनेट आर्टिकल आहे। द इज़ यूज़्ड बिफोर नेचुरल रिसोर्सिस। जेके बि नेचुरल रिसोर्सिस आहिनि उन्हनि जे अॻियां, उन्हनि जे नालनि जे अॻियां द लाज़मी तौर ते इस्तेमालु थींदो आहे। हाणे नेचुरल रिसोर्सिस हिकिड़ी शइ हूंदी आहे आर्टिफिशियल, ॿी हूंदी आहे नेचुरल रिसोर्सिस जेके हुजनि। हाणे जीअं सिज आहे, चंड आहिनि, तारा आहिनि, सैटेलाइट्स आहिनि। हाणे हिकिड़ा नेचुरल सैटेलाइट्स आहिनि, ॿिया आर्टिफिशियल सैटेलाइट्स आहिनि। ठीकु आहे, त इहे जेके नेचुरल जेके शयूं आहिनि उन्हनि नेचुरल रिसोर्सिस जेके आहिनि उन्हनि जे अॻियां छा आर्टिकल, डेफिनेट आर्टिकल द इस्तेमालु थींदो आहे। हाणे कीअं इस्तेमालु थींदो आहे इहो तव्हां एग्ज़ाम्पल नंबर 1 में ॾिसोसि। हाणे सन इज़ अ बिग स्टार। हाणे त सन न ईंदो। हाणे त तव्हां ॿिन्ही शयुनि खे जेकॾहिं कंपेयर करे ॾिसंदव, हाणे सन इज़ अ प्रॉपर नाउन। ठीकु आहे, सिज हिकु प्रॉपर नाउन आहे, तमामु अहम शइ आहे। ऐं तव्हां ख़बर आहे असां इन दुनिया जी सॼी जीवत लिविंग थिंग्स जो जेको दारोमदार आहे उहो सिज ते आहे। हाणे सिज ते कीअं आहे, जेकॾहिं सिज न हुजे त असांखे रोशनी न हुजे, नज़र न पवे। नंबर ॿियो, जेकॾहिं सिज न हुजे ऐं ॿूटनि खे सिज जी रोशनी न मिले त फोटोसिंथेसिस जो अमल उहे नथा करे सघनि, ऐं जेकॾहिं उहे फोटोसिंथेसिस जो अमल न करनि त उहे ऑक्सीजन पैदा न करे सघंदा। ठीकु आहे, उहे ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन पैदा कंदा आहिनि, उहे पोइ ख़ारिज कंदा आहिनि, पंहिंजो खाधो ठाहींदा आहिनि ऐं ग्लूकोज़ ऐं ऑक्सीजन इन बदिले में ख़ारिज कंदा आहिनि। हाणे ऑक्सीजन जेकॾहिं ॿूटा ख़ारिज न करनि त इन काइनात में ऑक्सीजन जो रेशो जेको आहे आई थिंक 21% आहे। असांजे एटमॉस्फेयर में ऑक्सीजन जी परसेंटेज उहा घटिजी वञे, ऐं जेकॾहिं घटिजी वञे त सॼो निज़ाम धर्म भरम थी वञे। तव्हां ख़बर आहे हर इंसान जेको आहे उहो ऑक्सीजन इनहेल करे थो, बल्कि हर जानदार तक़रीबन ऑक्सीजन असां इनहेल कंदा आहियूं, ऑक्सीजन जेको आहे असां अंदरि खणंदा आहियूं। जेकॾहिं ऑक्सीजन न हुजे त बग़ैर ऑक्सीजन जे इंसान बिल्कुलु ज़िंदा नथो रही सघे। इन जे करे सन जेको आहे तमामु इम्पॉर्टेंट कुदरत जी जेको रिसोर्स आहे, नेचुरल रिसोर्स आहे इंसान जे लाइ। हाणे हिते जेको एरर आहे उहो छा आहे, सन आहे। सन एरर कीअं आहे, इहो जेको सन जेको आहे करेक्शन इन जी कीअं थींदी, हिते ख़ाली जेको सन लिखियलु आहे इहो ग़लति आहे, बल्कि इहो छा थींदो, हिते सिर्फ़ु सन ग़लति आहे। हाणे थींदो छा, इहो थींदो द सन। हाणे जॾहिं इन सां गॾु द कंदासीं इहो थींदो द सन। जॾहिं द इन सां गॾु हणंदासीं त हाणे जेको आहे इहो छा आहे, इहो करेक्ट आहे, द सन। ठीकु आहे, अच्छा। हाणे ॿियो मिसाल बि ईअं ई आहे। हाणे ॿिए मिसाल में लिखियलु आहे मून अगेन इज़ अ नेचुरल रिसोर्स ऑफ लाइट। हाणे जीअं चंड आहे, चंड वरी नेचुरल रिसोर्स आहे ऐं नेचुरल सैटेलाइट आहे। ठीकु आहे, हाणे तव्हां ख़बर आहे हिकिड़ा नेचुरल सैटेलाइट हूंदा आहिनि, ॿिया आर्टिफिशियल सैटेलाइट हूंदा आहिनि। हाणे मून यानी चंड जेको आहे इहो नेचुरल सैटेलाइट आहे। हाणे नेचुरल सैटेलाइट आहे या नेचुरल रिसोर्स ऑफ लाइट आहे, इन जे करे मून बि एरर आहे हिते, मून वॉज शाइनिंग। सिर्फ़ु मून न थींदो, ग्रामेटिकली ग़लति आहे, बल्कि करेक्शन इन जी कीअं थींदी, सिर्फ़ु मून ॾिसंदासीं त इहो ग़लति थींदो, ऐं जेकॾहिं इन सां गॾु असां द खे एड करे छॾींदासीं, द मून, पोइ जेको आहे इहो छा थी वेंदो, पोइ करेक्ट थी वेंदो इहो। ठीकु आहे, लाइकवाइज दीज टू sentences आर द एग्जाम्पल्स ऑफ द यूजेज ऑफ डेफिनेट आर्टिकल द सेम इज़ द केस विद द सी। हाणे हिते लिखियलु आहे हैव यू एवर सीन हिमालयाज़। हाणे हिमालयाज़ तव्हां ख़बर आहे पाकिस्तान जे उत्तर में आहिनि। हिमालया इज़ द रेंज ऑफ माउंटेन। ठीकु आहे, पहिरियों चाइना सां बि लॻंदा आहिनि, हेॾो पाकिस्तान सां लॻंदा आहिनि। हिमालया पहाड़नि जो हिकिड़ो सिलसिलो आहे। ठीकु आहे, रेंज आहे पहाड़नि जी हिकिड़ी। हाणे हिमालयाज़ इहो बि नेचुरल ज़ाहिर आहे, नेचुरल रिसोर्स आहिनि, इहे नेचुरल शयूं आहिनि, इहे अलाह जी तरफ़ां पहाड़नि खे तख़लीक़ कयो आहे, इंसान जे वस जी ॻाल्हि ई न आहे। इन जे करे हाणे सिर्फ़ु हिमालया न थींदो या हिमालयाज़ जेको आहे इहो न थींदो, छा थींदो, द हिमालयाज़।
हाणे इन जे अॻियां बि द असां हणंदासीं तॾहिं जुमिलो वञी करेक्ट थींदो। सिर्फ़ु जेकॾहिं हिमालयाज़ लिखंदासीं उहो जुमिलो ग़लति थींदो। इहो हाणे करेक्ट कीअं थींदो? इहो करेक्ट थींदो हैव यू एवर सीन द हिमालयाज़, छा तव्हां कॾहिं हिमालया जबल जो पहाड़ियूं चोटियूं ॾिठियूं आहिनि? इन जुमिले जी जेका सिंधी में माना आहे उहा इहा आहे। ठीकु आहे, डेफिनेट आर्टिकल जो यूज़ इहो आहे। अच्छा, हाणे नंबर 2 ते अचोसि। है रूल नंबर 2 ऑफ एरर डिटेक्शन या सेंटेंस स्ट्रक्चर। हाणे रूल नंबर 2 छा आहे? रूल नंबर 2 आहे सुपरलेटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव्स विल ऑलवेज हैव द। ठीकु आहे, हाणे हे दरअसल अॼु असां डेफिनेट आर्टिकल द जो इस्तेमालु पढ़ूं था पिया, पर मां इन्हनि खे एरर डिटेक्शन में खणी आयो आहियां। सर नईम साहब जी किताब में बि एरर डिटेक्शन जे पोर्शन में ॾिनल आहिनि। छो त जेकॾहिं तव्हांखे इन द जो इस्तेमालु सही न ईंदो आहे, ए ऐं एन जो इस्तेमालु सही न ईंदो, त उहो एरर डिटेक्शन में ॾिनो वेंदो आहे ऐं एरर डिटेक्ट कई वेंदी आहे ऐं उहा एरर काउंट कई वेंदी आहे जेकॾहिं इन जो तव्हां सही इस्तेमालु नथा करे सघो त। ठीकु आहे, इन जे करे मां इन खे इन टॉपिक एरर डिटेक्शन जे टॉपिक में बि रखियो आहे। अच्छा, नंबर 2 आहे सुपरलेटिव डिग्रीज़ ऑफ एडजेक्टिव्स। हाणे अॻु में असां पढ़ी चुका आहियूं त एडजेक्टिव जो डिग्रीज़ थींदियूं आहिनि। जीअं वर्ब जूं फॉर्म थींदियूं आहिनि, फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म या वरी इंग फॉर्म, ईअं एडजेक्टिव जूं वरी डिग्रीज़ थींदियूं आहिनि। पहिरीं जेका डिग्री हूंदी आहे उनखे पॉजिटिव चइबो आहे, जेका ॿी डिग्री हूंदी आहे उनखे कॉम्पेरेटिव डिग्री चइबो आहे, जेका टी डिग्री हूंदी आहे उनखे सुपरलेटिव डिग्री चइबो आहे। नाउ हेयर इन रूल नंबर 2 वी आर टॉकिंग अबाउट सुपरलेटिव डिग्री। ठीकु आहे, जेका लास्ट डिग्री एडजेक्टिव जी आहे सुपरलेटिव डिग्री, असां उन जे बारे में ॻाल्हायूं था। अच्छा, हाणे सुपरलेटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव विल ऑलवेज हैव द। जॾहिं बि कंहिं सेंटेंस में एडजेक्टिव जी सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु कई वेंदी त उन जे अॻियां द लाज़मी तौर ते हयो वेंदो। ठीकु आहे, हाणे कीअं? हाणे जीअं असां वटि आहे ए में सेंटेंस ॾिनल आहे, मिसाल यू आर बेस्ट। ठीकु आहे, हाणे ग्रेमेटिकली इहो सेंटेंस जेको आहे इनकरेक्ट आहे। ग्रेमेटिकली इहो सेंटेंस ग़लति आहे। ग़लति छो आहे? जो हिते जेको आहे बेस्ट हाणे एज़ एडजेक्टिव जी सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु थियल आहे। ठीकु आहे, हाणे असां मथे रूल छा पढ़ियो? सुपरलेटिव डिग्री हमेशह एडजेक्टिव जी जेका सुपरलेटिव डिग्री आहे उन जे अॻियां द लाज़मी तौर ते लॻंदो आहे। हाणे बग़ैर द जे ग्रेमेटिकली इहो सेंटेंस इनकरेक्ट थी वेंदो या एरर थी वेंदी। हाणे एरर सिर्फ़ु बेस्ट जी थींदी, यू आर बेस्ट न थींदो, बल्कि सिर्फ़ु बेस्ट हूंदो त ग़लति आहे। छा करेक्शन छा थींदी? यू आर द बेस्ट। हाणे बेस्ट सुपरलेटिव डिग्री आहे छा जी? गुड जी, गुड, बेटर, बेस्ट। या वेल जी बि, वेल एडजेक्टिव आहे, या वेल एज एडवर्ब बि इस्तेमालु थींदो आहे। ठीकु आहे, वेल, बेटर, बेस्ट। हाणे उन्हनि जी जेका बेस्ट सुपरलेटिव डिग्री आहे, सुपरलेटिव डिग्री खां अॻु में असां छा पढ़ियोसीं? छा लॻंदो आहे? डेफिनेट आर्टिकल द लॻंदो आहे। ठीकु थी वियो। हाणे अॻिते अचो। हाणे नंबर 2 सेंटेंस आहे इन जो मिसाल में, अली वॉज अ मोस्ट हार्ड वर्किंग स्टूडेंट। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था मोस्ट हार्ड वर्किंग। हाणे हिकिड़ो हूंदो आहे हार्ड वर्किंग, मोर हार्ड वर्किंग, मोस्ट हार्ड वर्किंग। हाणे मोस्ट हार्ड वर्किंग अगेन सुपरलेटिव डिग्री आहे ऐं असां पढ़ी आयासीं त सुपरलेटिव डिग्री खां अॻु में आर्टिकल द लॻंदो आहे, अ न लॻंदो आहे। हाणे हिते जेकॾहिं सिर्फ़ु मोस्ट हार्ड वर्किंग आहे त ग़लति आहे इहो। हाणे हिते जेका एरर आहे उते इहा छा आहे? उहा अ आहे। ठीकु आहे, आ खे असां डिटेक्ट कंदासीं। आ जी जॻह ते छा लॻंदो? आ जी जॻह ते लॻंदो द, पोइ जुमिलो जेको आहे असांजो करेक्ट थी वेंदो। छो जो इन खे अॻियां असांखे छा लॻल आहे? जेको आहे सुपरलेटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव असांजी इस्तेमालु थियल आहे मोस्ट हार्ड वर्किंग। इन जे करे अ न इस्तेमालु थींदो, बल्कि हिते छा इस्तेमालु थींदो? हिते थींदो द। अली वॉज द मोस्ट हार्ड वर्किंग स्टूडेंट, छो त अॻियां सुपरलेटिव डिग्री इस्तेमालु थियल आहे। अच्छा, इन खां अॻिते अचोसि। हाणे इन खां अॻिते असां वटि ॿिया एग्ज़ाम्पल्स आहिनि। हाणे ॿियो असांजो नेक्स्ट एग्ज़ाम्पल जेको आहे उहो छा आहे? नेक्स्ट एग्ज़ाम्पल आहे त मिसबा हैज़ अ मोस्ट ब्यूटीफुल हर्ट। मिसबा खे हिकु तमामु ख़ूबसूरत दिलि अल्लाह पाक ॾिनो आहे, नवाज़ियो आहे। ठीकु आहे, हाणे अ मोस्ट ब्यूटीफुल हर्ट न थींदो, ग़लति आहे। हिते ग्रेमेटिकली छा ग़लति आहे? अ ग़लति आहे। छो? असां रूल पढ़ी आया आहियूं त जॾहिं बि सुपरलेटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव इस्तेमालु थींदो त हाणे हिते मोस्ट ब्यूटीफुल हिकु हूंदो, ब्यूटीफुल पॉजिटिव डिग्री, मोर ब्यूटीफुल कॉम्पेरेटिव डिग्री, मोस्ट ब्यूटीफुल सुपरलेटिव डिग्री। जॾहिं सुपरलेटिव डिग्री ऑफ एडजेक्टिव इस्तेमालु थींदो उन जे अॻियां आर्टिकल अ या एन इस्तेमालु न थींदो। ग्रेमेटिकली ग़लति आहे। करेक्ट छा आहे? अ न इस्तेमालु थींदो, बल्कि छा इस्तेमालु थींदो? हिते इस्तेमालु थींदो द। मिसबा हैज़ द मोस्ट ब्यूटीफुल हर्ट। अ जेको आहे इहो ग़लति आहे, द जेको आहे इहो सही आहे।
ठीकु आहे। अच्छा, हाणे रूल नंबर 3, ईच ऑफ आर या नन ऑफ, हाणे हिननि ॿिन्ही वर्डनि जी ॻाल्हि कजे थी। ईच ऑफ और नन ऑफ प्लस प्लूरल नाउन या प्रोनाउन प्लूरल टेक सिंगुलर हेल्पिंग वर्ब। जॾहिं बि सेंटेंस में ईच ऑफ या नन ऑफ इस्तेमालु थींदो त उन्हनि सां भले प्लस में प्लूरल नाउन लॻल हुजनि, हिकु बि न सिंगुलर नाउन न, प्लूरल नाउन लॻल हुजनि ऐं भले प्लूरल प्रोनाउन लॻल हुजनि, उहे छा कंदा, टेक सिंगुलर हेल्पिंग वर्ब। उन्हनि सां हेल्पिंग वर्ब कहिड़ा लॻंदा, उन्हनि सां सिंगुलर हेल्पिंग वर्ब लॻंदा, प्लूरल हेल्पिंग वर्ब न लॻंदा, सिंगुलर लॻंदा। ठीकु आहे। हाणे कीअं असां मिसाल में सम्झूं था। हाणे हिते ॾिनल ईच ऑफ द बॉइज़, हाणे हे तव्हां ॾिसी सघो था ईच ऑफ उहे इस्तेमालु थियल आहे, प्लस प्लूरल नाउन्स ऑफ द बॉइज़ उहे प्लूरल नाउन, हे ईच ऑफ इस्तेमालु थियल आहे। अच्छा, जॾहिं बि ईच ऑफ ऐं प्लूरल नाउन इस्तेमालु थियल हुजनि, हाणे हिते बॉइज़ लिखियल आहे, प्लूरल नाउन आहे, बॉय न आहे। जॾहिं बि ईच ऑफ लिखियल हुजे प्लस में प्लूरल जेको आहे नाउन या प्रोनाउन लॻल हुजे, उहे हेल्पिंग वर्ब कहिड़ो खणंदा, उहे हेल्पिंग वर्ब सिंगुलर खणंदा, हैव न खणंदा, बल्कि हेल्पिंग वर्ब इन्हनि खे सिंगुलर तौर सां जेको आहे एड्रेस कंदासीं, हैव न थींदो, बल्कि हिते छा थींदो, ओ हैज़। हिननि खे न ॾिसंदो, तव्हां हिननि खे ॾिसंदो, ईच ऑफ द बॉइज़ हैज़ पार्टिसिपेटेड इन द गेम। ठीकु आहे। असां ईच ऑफ खे ॾिसंदासीं, ईच ऑफ जी बनिस्बत द बॉइज़ खे न ॾिसंदासीं, ईच खे ॾिसंदासीं। ईच ए सिंगुलर जेको आहे डील कयो वेंदो आहे। ईच ऑफ द बॉइज़ हैज़ पार्टिसिपेटेड इन द गेम। हर हिकु छोकिरे गेम में हिसो वरितो, हर हिकु छोकिरे गेम में हिसा न वरिता, वरितो माने असां जेको वर्ब कंदासीं उहो सिंगुलर खणंदासीं। अच्छा, हाणे ॿियो मिसाल तव्हां ॾिसो। हाणे जेकॾहिं सिर्फ़ु हैज़ हूंदो, हैज़ ग़लति आहे, इन जो करेक्ट हिते ऑप्शन छा आहे असां वटि, हैज़ आहे। अच्छा, हाणे ॿियो ॾिसोसि मिसाल, नन ऑफ देम वर देयर। हाणे मथे असां पढ़ी आहियूं त जॾहिं नन ऑफ हुजे, अॻिते भले प्लूरल नाउन या प्रोनाउन हुजे, उहो हिते ॾिसो नन ऑफ लॻल आहे, अॻिते प्लूरल प्रोनाउन आहे, देम, दे, देयर, देम, इहे प्लूरल प्रोनाउन आहिनि। हाणे देम प्लूरल प्रोनाउन आहे, नन ऑफ बि लॻल आहे। जॾहिं बि नन ऑफ या ईच ऑफ लॻल हुजे, अॻिते भले प्लूरल नाउन हुजे या प्लूरल प्रोनाउन हुजे, उहे हमेशह सिंगुलर वर्ब खणंदा, सिंगुलर हेल्पिंग वर्ब खणंदा, वर न लॻंदो। हिते छा लॻंदो, वॉज, नन ऑफ देम वॉज देयर। उन्हनि मंझां कोई बि उते न हुयो, ईअं न थींदो त उन्हनि मंझां कोई बि उते न हुया, न थींदो, छा थींदो, उन्हनि मंझां को बि उते न हुयो। इन जे करे जेको हेल्पिंग वर्ब आहे इहे छा खणंदा, हेल्पिंग वर्ब इहे सिंगुलर खणंदा, न के प्लूरल खणंदा। ठीकु। अचो आख़िरी मिसाल ते, नन ऑफ माई फ्रेंड्स आर टीचर। ठीकु आहे। हाणे हिते अगेन साॻियो रूल आहे, नन ऑफ लॻल आहे, माई फ्रेंड्स अॻियों वरी प्लूरल नाउन लॻल आहे, हिते प्लूरल प्रोनाउन लॻल हुयो, हाणे वरी प्लूरल नाउन लॻल आहे। असां मथे रूल पढ़ी आहियूं, जॾहिं बि सेंटेंस में ईच ऑफ इस्तेमालु थियल हुजे या नन ऑफ इस्तेमालु थियल हुजे, ठीकु आहे, प्लस भले हुननि सां प्लूरल नाउन हुजे या प्लूरल प्रोनाउन हुजे, हिते प्लूरल नाउन लॻल आहे, हिते प्लूरल प्रोनाउन लॻल आहे, हिते वरी अगेन प्लूरल नाउन लॻल आहे, त करिणो छा आहे, उहे हमेशह टेक सिंगुलर हेल्पिंग वर्ब, उहे छा खणंदा आहिनि, सिंगुलर हेल्पिंग वर्ब खणंदा आहिनि, प्लूरल हेल्पिंग वर्ब न खणंदा आहिनि। हाणे हिते तव्हां ॾिसी सघो था, नन ऑफ लिखियल आहे, वरी अॻिते प्लूरल नाउन लॻल आहे, नन ऑफ माई फ्रेंड्स आर टीचर न थींदो, आर जेको आहे हिते ग्रामेटिकली छा आहे, ग़लति आहे, नन ऑफ माई टीचर इज़ टीचर थींदो, इज़ जेको आहे उहो करेक्ट आहे, आर ग़लति आहे। छो, सिंधी में जेकॾहिं तव्हां इन जी माना कढी ॾिसंदो बि तव्हांखे क्लियर थींदो त मुंहिंजे दोस्तनि मंझां को बि, हाणे इन सेंटेंस जी माना ॿुधायांव थो सिंधी में, मुंहिंजे दोस्तनि मंझां को बि टीचर न आहे, ईअं न थींदो त मुंहिंजे दोस्तनि मंझां, दोस्तनि अॻिते दोस्तनि जी ॻाल्हि आहे, प्लूरल में आहिनि, पर असां मुंहिंजे जी ॻाल्हि कंदासीं, को बि न आहे जी ॻाल्हि कंदासीं। मुंहिंजे दोस्तनि मंझां को बि टीचर न आहिनि थींदो, जेकॾहिं आर करूं था त आहिनि थींदो, मुंहिंजे दोस्त मंझां को बि टीचर न आहिनि या मुंहिंजे दोस्तनि मंझां को बि टीचर न आहे। हाणे ग्रामेटिकली छा थींदो, आहे थींदो। नन ऑफ माई फ्रेंड्स इज़, उहो असां उहो हिन नन खे ॾिसंदासीं, हिन नन खे ॾिसंदासीं, हिन ईच खे ॾिसंदासीं। नन ऑफ माई फ्रेंड्स इज़ टीचर, नॉट आर टीचर। ठीकु आहे। होपफुली अॼु वारो इहो लेक्चर तव्हांखे सम्झ अची वेंदो इनशाअल्लाह। इन खां अॻिते नेक्स्ट लेक्चर मिलंदासीं। वॾी महिरबानी।